शमीर अचई दो नवाब खान जो चमचो। अस्सलाम वालेकुम भाऊ बावल खान, खुश आयो? शमीर तव्हां खुश आयो? वालेकुम सलाम। दे ख़बर गुलाना कीअं पंधु पियो आहीं? शमीर ईअं वांदो हुअसि, सोचुमि त तव्हां सां घड़ी खनि वात विड़ाए अचां। तू वांदो आहीं पर असां वांदा न आहियूं। बावल वेठा त वांदा आहियो खटुनि ते, ॿियो कमु कहिड़ो अथव? माल जे गाह पठे जो कमु करणो। तुंहिंजो कमु आहे त ॿुधा। न शमीर, मुंहिंजो त को ख़ासि कमु त कोन्हे को। हेॾे होॾे छा थो ॾिसी? कमु अथई त ॿुधा, न त ड्राह पेर। बावल तव्हां असांजे घर ईंदा आहियो, असां अचूं त तव्हांखे कावड़ छो थी लॻे? कावड़ न आहे गुलान, मिट आहियूं, अज़ीज़ आहियूं। शमीर ॾिसां पियो त अम्मा राणी आहे त को चांहि जो कोप ठाहे त मां पिया। उहा पंहिंजे मामे ॾे वई आहे। बावल खेर में वई आहे। भला जॾहिं को मरणो थिए परणो थिए पोइ माइट मिट ॾे वञे, उहो नथो वञी सघिजे। मामो असांजो अक्सर ईंदा वेंदा आहियूं। छो तुंहिंजो कमु? हा शमीर भली घुमो फिरो, इन में को ॾोहो थोरी आहे। वधीक ड्रेग न कर गुलण, जे तुंहिंजो को कमु आहे त उहा ॻाल्हि कर। बावल मुंहिंजो को बि कमु कोन्हे, नाराज़ न थी, मां वञा थो। खुदा हाफ़िज़। मां सम्झां थो बाबा इहो नवाब खान जो शक असांजे मथां आहे, तॾहिं इहो चमचो असांजे घर पहुतो। अजायो शक करण मां कुझु कोन मिलंदुसि। जॾहिं न को सबूत मिलंदुसि तॾहिं अची असां में हथ विझंदो। हाणे असांखे थोरी होशियारी खणी पवंदी बाबा। असां मुंहुं ॾेई वेंदासीं, तूं रुगो पंहिंजे मामे खे सम्झा, उनजो न पीछो कयो न त वञी छोकिरी ते पुॼंदा। ठीकु आहे बाबा, मामा खे मां सम्झाए छॾींदुसि, पर मूंखे एतिरी पका त इहो शक नवाब खान जो मामो मथां न हूंदो। जीअं न नवाब खान जो शक असांजे मथां आहे, असांजो जिन जिन सां वास्तो आहे, जंहिं जंहिंसां दोस्ती आहे, नवाब खान जो शक उन्हनि जे बि मथां थी सघे थो। उन करे हिन वक़्तु ख़्यालु करणु लाज़मी अथई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।